ठाणे मीरवाह खां तहसील रिपोर्टर मुनीर जोगी जी रिपोर्ट मुताबिक सिंध पॉइंट न्यूज़ हिंगोरजा लगे गोठ कोड़ल खान जोगी जे रवासिन बासर माण्हुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे नेशनल हाईवे ते धरणो हयो ऐं एहतिजाजी कैंप क़ाइम करे वरिती आहे। एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर माण्हुनि निज़ामुद्दीन वाटियो, उस्ताद अख़्तियार वाटियो, आफंदी वाटियो ऐं ॿियनि संदनि सालनि खां मुक़ररु थियल गुज़रगाह जो रस्तो ज़बरदस्ती ड्राहे पट करे छॾियो आहे, जंहिं सबबि संदनि रोज़ानो अचण वञण ऐं ॿारनि जी तालीम पिणु शदीद मुतासिर थी आहे। मोतरज़ रहवासिन जो चवण हो त ही रस्तो संदन अबन ॾाॾनि खां हलंदो अचे थो, जंहिं ज़रिए हू पंहिंजे घरनि ताईं पहुचंदा हुआ, पर बासर माण्हुनि ज़ुल्म ऐं ॾाढ करे न रुॻो रस्तो बंदि कयो पर संदसि ज़िंदगी ॾुखी बणाए छॾी आहे। उन्हनि वधीक चयो त रस्तो बंदि थियण सबबि घर ताईं पहुचण बेमहाल थी वियो आहे ऐं उहे केतिरनि ई तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। जोगी बिरादरी मुतालबो कयो त संदन रस्तो फौरी तौर ते बहाल कयो वञे, बासर माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खयां वञनि ऐं खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अख़्तियार वाटिए ऐं निज़ामुद्दीन वाटिए ऐं यासीन वाटिए इन्हनि टिनी प्यारे चङा मुल्क थी असांजो इहो 100 साल जो बनो जेको बहाल आहे असांजो ईंदड़ ॾींदड़ बंदो आहे उहो कटे असां कहिड़े रस्ते खां वञूं? तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? मुतालबो इहो ई आहे जो असांजो इहो रस्तो बहाल थिए। असां मथे जेके बि अमलदार आहिनि, वॾा वॾा ऑफिसर जेके बि आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त असांजो इहो बनो बहाल कराए ॾिए ऐं असां खां इंसाफ़ कयो।